ख़बर शामिल कंदासीं हालाणी मां त गुज़िरियल राति 5 जुलाई योम सियाह जे मुनासिबत सां पीपल्स पार्टी तालका मेरापुर जे तरफ़ां सहायता हाउस मेरापुर में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें पीपल्स यूथ विंग सिंध जे डिप्टी जनरल सेक्रेटरी मसरूर राजपर, अगूणो तालका सदर गुलाम कादिर सहतो, पीपी तालका इंफॉर्मेशन सेक्रेटरी ताहिर रज़ा नागरेज, पीपी यूथ विंग ज़िले इंफॉर्मेशन ज़ुल्करनैन मला ऐं ॿियनि पार्टीअ जे वर्करनि ऐं कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि पंहिंजे ख़िताब में चयो त ज़िया पंहिंजे मक़सद लाइ शहीद भुट्टो जी हुकूमत ख़त्म कराए मार्शल लॉ नाफ़िज़ कई, जंहिंजो नुक़सान अॼु बि क़ौम भोगे रही आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकु अज़ीम लीडर हो जेको अॼु बि अवाम जे दिलनि में मौजूद आहे। ख़बर शामिल कंदासीं मटियारी मां बिटशा में मटियारी ज़िले जे सहाफ़िन पारां शाह लतीफ़ प्रेस क्लब जे सदर नौशाद अली बुगियो ते भट्टा मालिकनि पारां कयल हमले ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। बिटशा समेत मटियारी, हाला, न्यू सईदाबाद, अरोराल कंडो ऐं ख़ैबर जे सहाफ़ी तोड़े सिविल सोसाइटी पारां मोहरम राज ख़ासकेली, रुस्तम समो, जीएम बाबू ख़ासकेली, रियाज़ चांडियो, ज़मीर हुसैन ख़ासकेली, अली फिज़ान ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाज दौरान सख़्त नारेबाज़ी कंदे सहाफ़िन सां इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त सिरनि जे बटन ते गैर क़ानूनी तौर गैर मयारी शयुनि, कचरो, प्लास्टिक ऐं ॿियूं शयूं इस्तेमाल कयूं वञनि थियूं, जंहिं जी रिकॉर्डिंग ते सहाफ़ी नौशाद अली बुगियो ते हमलो करे तशद्दुद बाद कैमरा फुर कई वई, जेका भट्टा मालिक अॻवाननि जी गुंडागर्दी आहे। उन्हनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई करे मुलविस वधीक जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सहाफ़िन सां इंसाफ़ कयो वञे। हिननि वधीक चयो त सहाफ़िन सां इंसाफ़ कंदे तहफ़्फ़ुज़ फराहम न कयो वियो त एसएसपी ऑफिस ऐं डीआईजी ऑफिस अॻियां धरनो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।